अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ शो में भलीकार माया राजालता अब्बासी तव्हांखे हिकु ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मजराबाद मौले में हिकु 15 साल नौजवान करंट लॻण सबबु फौत थियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त मजराबाद मौले में करंट लॻण सबबु राजू पुट मुख्तियार लुंड जेको आहे मोटर जो करंट लॻण सबबु फौत थियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया मजराबाद मौला मां त हिकु 15 साल नौजवान राजू पुट मुख्तियार लुंड मोटर जो करंट लॻण सबबु फौत थियो आहे। इन हवाले सां हिन महिल असां सां गॾु असांजो रिपोर्टर मौजूदु आहे लाइन ते शुएब थे, उन खां पुछंदासीं त उन्हनि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी शुएब, असांखे हिन ख़बर खां आगाह कजो। जी अल्ताफ़, दादू शहर के मज़दूराबाद पाड़े में एक इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। कुछ देर पहिरियां जेको आहे 15 साल मसूद उर्फ राजू ऐं वलद मुख्तियार अहमद लुंड जेको घर जो मोटर में करंट लॻण सबबु फौत थी वियो आहे, जंहिंखे अस्पताल आंदो वियो, जितां डॉक्टरनि बि जेको आहे उनजी फौतगी जी तस्दीक कई आहे ऐं उनजो जेको आहे लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। अमड़ खे उनजे बेहोशी जा दौरा पइजी विया आहिनि। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन सिलसिले में असीं वारसनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि चयो त घर में केर बि मौजूदु न हुयो ऐं नंढड़े जीअं मोटर चालू कयो त उते उनखे संदसि करंट लॻो, जंहिंखां पोइ इहो वाक़ियो पेश आयो आहे ऐं घर में दाऊं पइजी वियूं, जंहिंखां पोइ हिनखे अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि जेका आहे उहा फौतगी जी तस्दीक कई आहे। जी वॾी महिरबानी शुएब, तो असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया मजराबाद मौला मां त 15 साल नौजवान करंट लॻण सबबु फौत थियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त राजू पुट मुख्तियार लुंड मोटर जो करंट लॻण सबबु फौत थियो आहे।